नाज़रीन, मीरपुर साकरो में हथियारबंदन हमलो करे महराण टीवी ठटोच रिपोर्टर उमरकुंभार जे 2 पुटनि समेत 6 ॼणनि खे ज़ख़्मी करे छॾियो आहे। इन हवाले सां तफ़सील ॿुधण जे लाइ असां राब्तो कयो आहे उमरकुंभार सां। जी उमर, छा तफ़सील आहिनि? जी वधीक तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कुझु ॾींहंनि खां चेयरमैन मीरपुर साकरो इक़बाल ख़ासकली सां अनबन त हलंदड़ आहे हुनजी करप्शन ख़िलाफ़। हुनजी करप्शन ते ख़बरूं हलायूंसीं। हू कावड़ियो पहिरीं बि हुन हिकिड़े दफ़ा असांजे हमले जी कोशिशि कई। राति हुनजो पुटु 100 खां 150 माण्हू वठी करे मुंहिंजी होटल ते मुंहिंजी पुछा करे आया। जॾहिं छोकिरनि हुननि खे ॿुधायो त भई बाबा घर वियल आहे त हुननि हुन ते हमलो करे ॾिनो ऐं सिधा फायर कया। हिकिड़ो फायर होटल जे काउंटर ते लॻो जेको पुलिस पाण अची ॾिठो ऐं हुनजो गोली जो खोल बि हथु कयो पुलिस। ऐं जॾहिं असां पुलिस खे पंहिंजी प्रोटेक्शन जे लाइ होटल ते घुरायोसीं त उहो पुलिस जे अॻियां ई हवाई फायरिंग कंदा रहिया ऐं सॼे शहर में हुननि हवाई फायरिंग करे रखो पखोड़ियो ऐं असांखे मौतबार धमकियूं ॾींदा रहिया त जेकॾहिं तव्हां इहे पंहिंजूं असांजे करप्शन ख़िलाफ़ पंहिंजूं ख़बरूं वग़ैरह बंदि न कयूं त असां तव्हांखे अॻियां ख़तरनाक नतीजा भुगतना पवंदा। जी उमर, अवां जी महिरबानी।